केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक चौथों बुनियादी वस्फूं बेसिक डेफिनेशंस मैटर एटम एंड मॉलिक्यूल आऊं आहियां क्लास 9 जी केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि मादो मैटर, नंबर ॿियों एटम ऐं नंबर टियों मॉलिक्यूल। हिननि शयुनि जूं असां बुनियादी वस्फूं पढ़ंदासीं, वरी ॿिए लेक्चर में वरी ॿियनि शयुनि जूं बुनियादी वस्फूं असां सम्झंदासीं। मादो या मैटर is simply defined as anything that has mass and occupies space. मादे जी वस्फ़ इहा कई वेंदी आहे त हर उहा शइ जंहिंखे वज़न हुजे ऐं जेका जॻह विलारे उनखे मादो चइबो आहे। इट इज़ फाउंड इन 3 कॉमन स्टेट्स। इहो आम 3 हालतुनि में असांखे मिले थो। फॉर एग्जाम्पल सॉलिड, लिक्विड एंड गैस। मिसाल जे तौर ते गैस, पाणियाठ या नहरी शयूं। ज़मीन जे मथां असांखे आम तौर ते मादो हिननि 3 हालतुनि में मिलंदो आहे, सख़्तु शयुनि में, या वरी पाणियाठ जी सूरत में, या वरी गैस जी सूरत में मिलंदो आहे। गैस जीअं हवा थी वई, ऑक्सीजन थी वई, लिक्विड जीअं पाणी थी वियो, वज़न बि रखे थो, जॻह बि लारे थो, ऐं सख़्तु शयूं जीअं टेबल चाक या कैल्शियम कार्बोनेट वग़ैरह, इहे सभई मादे जूं 3 मुख़्तलिफ़ सूरतुनि में असांखे शयूं मिलनि थियूं। The plasma is also considered as a 4th state of matter. प्लाज़्मा खे पिणु मादे जी 4थी हालत तसवुरु कयो वेंदो आहे। प्लाज़्मा जेका आहे उहा आम हालत कोन्हे का, तंहिंजे करे इहा हिते असांखे ईअं नज़र कोन ईंदी आहे। बाक़ी प्लाज़्मा अहिड़ी हालत आहे जंहिंमें एटम जेको आहे उहो पाण टुटल हालत में मिलंदो आहे। इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन जेके हूंदा आहिनि उहे फ्लो वारी पोज़ीशन में हूंदा आहिनि। सिज जे लाइ चयो वेंदो आहे त उते रिएक्शन पियो थींदो आहे, उहो प्लाज़्मा वारी स्टेट में आहे। हिकिड़ी पहिरीं जेका हालत आहे उहा आहे सॉलिड मादे जी, ऐं इहो सॉलिड जेको आहे एज़ यू गो फ्रॉम सॉलिड्स टू लिक्विड्स टू गैसेस एंड फाइनली टू प्लाज़्मा द एनर्जी लेवल्स ऑफ द पार्टिकल्स आर इंक्रीजिंग। एनर्जी जेका आहे उहा जीअं वधाईंदा वेंदासीं त मादे जी हालत जेका आहे उहा तब्दील थींदी वेंदी। काइनेटिक एनर्जी आहे जेका असां थर्मल एनर्जी जी सूरत में हिननि ज़रड़ जी वधाईंदा आहियूं। सॉलिड्स जेके बि आहिनि उन्हनि जी काइनेटिक एनर्जी घटि हूंदी आहे, ऐं वरी पोइ जीअं असां उन्हनि खे थर्मल एनर्जी ॾींदासीं त उन्हनि ज़रड़नि जी काइनेटिक एनर्जी वधंदी त उहे लिक्विड्स में तब्दील थी वेंदा। ऐं वरी जेको लिक्विड आहे उनखे जेकॾहिं अञा असां थर्मल एनर्जी ॾींदासीं, हीट ॾींदासीं, त मोर एनर्जेटिक हिकिड़ी सूरत आहे मादे जी आहे गैस, उहा पैदा थींदी। ऐं जेकॾहिं अञा बि गैस खे असां वधीक हीट ॾियूं त अञा मोर एनर्जेटिक फॉर्म आहे प्लाज़्मा, जंहिंमें एटम टुटल हालत में हूंदो आहे, उहा असांखे मिलंदी। सो these 4 states of matter are interchangeable। इहो पिणु हितां ज़ाहिर थिए थो त मादे जूं ही जेके 4 सूरतूं आहिनि उहे हिक ॿिए में बदिलाए पिणु सघजनि थियूं। डू यू नो, किताब में हीअ हिकिड़ी तस्वीर ॾिनल आहे जंहिंमें मादो जेको आहे उहो 3 हालतुनि में सॉलिड, लिक्विड ऐं गैस में मिले थो, इहो सम्झायल आहे। ऐं ॿियो वरी मादे जूं हिकिड़ा मादे जा ॿिया बि क़िस्म आहिनि जेके असांखे ॿुधायल आहिनि त मादे खे जेकॾहिं ॿिए तरीक़े सां विरहायूं त उनजो हिकिड़ो क़िस्म आहे मिक्सचर्स, जेको नो फिक्स्ड कंपोज़िशन हूंदी आहे, उनजी का बि उनजी हिकिड़ी मुक़ररु जोड़जक कोन हूंदी आहे। शयुनि खे जीअं तव्हां मिलायो, जहिड़ियुनि शयुनि खे मिलायो उहे पाण में मिली वेंदियूं आहिनि। ऐं ॿियो जेको आहे प्योर सब्सटेंस हूंदा आहिनि, उन में फिक्स्ड कंपोज़िशन हूंदी आहे। मिक्सचर्स जा वरी 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे हेट्रोजीनस मिक्सचर ऐं ॿियो आहे होमोजीनस मिक्सचर। हेट्रोजीनस मिक्सचर में छा थींदो आहे, नॉन यूनिफॉर्म कंपोज़िशन थींदी आहे। जेके शयूं पाण में मिलंदियूं आहिनि उहे हमजिन्स कोन हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते सेंड एंड सॉल्ट, वारी ऐं लूण खे मिलायो, ॿई कोन मिलंदा हिक ॿिए सां। शुगर एंड साल्ट खे मिलायो, हिक ॿिए सां मिक्स कोन थी सघंदा। वाटर इन ऑयल, पाणीअ खे तेल में विझो, तेल खे पाणी में विझो त तव्हांखे हेट्रोजीनस जेका आहे मिक्सचर मिलंदी। हेट्रोजीनस मिक्सचर जो मतिलबु आहे त 2 शयूं जेके पाण में मिलनि थियूं उन्हनि जी नेचर, उन्हनि जी जिन्स हिक जहिड़ी न हुजे। गैर हम जिन्स मिलावट हिननि खे चइबो आहे। पाणीअ जी नेचर आहे पोलर, ऑयल जी आहे नॉन पोलर। इन जे करे पोलर ऐं नॉन पोलर पाण में मिलंदा त मिक्स कोन थींदा, तंहिंजे करे गैर हम जिन्स मिलावट ठहंदी। उहे शयूं मिलियल त हूंदियूं पर वरी बि हिक ॿिए खां छिगल बीठियूं हूंदियूं, मुख़्तलिफ़ बीठियूं हूंदियूं। ॿियो आहे मिक्सचर जो क़िस्म होमोजीनस मिक्सचर, हम जिन्स मिलावट, यूनिफॉर्म कंपोज़िशन।
हम जिन्स जेका आहे जोड़जक तव्हांखे ज़ाहिर थींदी, हिक ई शइ ज़ाहिर थींदी। फॉर एग्ज़ाम्पल शुगर इन वाटर, शुगर बि पोलर आहे, वाटर बि पोलर आहे। जीअं ॿई पाण में तव्हां मिलाईंदव त उहे ॿई जेके आहिनि पाण में मिली वेंदा ऐं लॻंदो त का हिकिड़ी ई शइ आहे, क्लियर तव्हांखे पाणी ज़ाहिर थींदो। साल्ट इन वाटर बि ईअं ई, सल्फर इन कार्बन डाइऑक्साइड डाइसल्फाइड, सल्फर जेको आहे कार्बन डाइसल्फाइड में ईअं ई ॻरी वेंदो जीअं शुगर वाटर में ॻरी वेंदी आहे। वाटर इन अल्कोहल, पाणी ऐं अल्कोहल बि जेके आहिनि पोलरिटीअ जे करे पाण में मिली वेंदा आहिनि ऐं हिकिड़ी तव्हांखे हम जिन्स मिलावट नज़र ईंदी आहे। सो मादो मिलावटुनि जी सूरत में बि मिले थो ऐं मादो वरी प्योर सब्सटेंस जी सूरत में बि मिले थो। प्योर सब्सटेंस माना अहिड़ी का शइ जंहिंमें ॿी का शइ मिलियल न हुजे, ख़ालिस हिकिड़ी शइ हुजे। अहिड़ियूं ख़ालिस धरतीअ ते सिर्फ़ु ॿ शयूं मिलंदियूं, हिकिड़ियूं एलिमेंट्स ऐं ॿिया मुरकिब। एलिमेंट्स कैन नॉट बी ब्रोकन डाउन टू सिंपलर सब्सटेंसिस। हिकिड़नि अंसरनि खे तव्हां कंहिं बि अंसर खे वधीक साधन ॿियनि सब्सटेंसिस में भञी नथा सघो। मिसाल जे तौर ते सोन खे टुकड़ा कयो वरी बि तव्हांखे सोन मिलंदो, का ॿी शइ हुन सां गॾु कोन मिलंदी। लोह खे तव्हां भञो त तव्हांखे लोह ई मिलंदो, इनखे अंसर चइबो आहे। ऐं कंपाउंड जेको आहे हैव फिक्स्ड कंपोजिशन, कैन बी ब्रोकन डाउन इनटू एलिमेंट्स बाय केमिकल आर इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शंस। मुरकिबनि खे हिकिड़ी मुक़ररु जोड़ जक हूंदी आहे ऐं उन खे तव्हां मुख़्तलिफ़ अंसरनि में कीमियाई अमल जी मदद सां या बरक़ी कीमियाई रिएक्शंस जी मदद सां उनखे टोड़े सघो था। मिसाल जे तौर ते पाणी, हाणे वाटर जेको आहे उनखे तव्हां जीअं ई इलेक्ट्रोकेमिकल याने बिजलीअ जी मदद सां कीमियाई हिन जो अमल कराईंदव, इनखे तव्हां पाणीअ में लूणु विझी ऐं उनखे तव्हां बिजली जो करंट ॾींदव त पाणी टुटंदो। उन मां हिकिड़ो आंसर मिलंदो हाइड्रोजन, ॿियो आंसर मिलंदो तव्हांखे ऑक्सीजन। ईअं ई मीथेन खे टोड़ींदासीं कीमियाई अमल जे ज़रिए त कार्बन ऐं हाइड्रोजन मिलंदी। साॻिए तरीक़े सां शुगर खे टोड़ींदव त कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मिलंदी ऐं लूण खे टोड़ींदव त सोडियम ऐं क्लोरीन मिलंदी। सो मादो जेको आहे उहो सॉलिड लिक्विड गैस जी सूरत में मिले थो, पर मादे खे वरी असां विरहायूं त उहो मिलावटुनि जी सूरत में मिलंदो आहे ऐं प्योर सब्सटेंस जी सूरत में मिलंदो आहे। नंबर ॿियो आहे एटम। मैटर इज़ मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स विच आर नोन एज एटम्स। मादो नंढड़नि ज़रड़नि जो ठहियल आहे जिन खे असीं एटम्स ॾियूं था। एटम्स आर द बेसिक यूनिट्स ऑफ मैटर। एटम मादे जा बुनियादी ज़रड़ा आहिनि एंड डिफाइन स्ट्रक्चर ऑफ एलिमेंट्स, जेकी अंसर जी जोड़जक वाज़ियो कनि था। हीउ जेको मथियों जेका डेफिनेशन आहे त मैटर इज़ मेड अप ऑफ स्मॉलेस्ट पार्टिकल्स विच आर नोन एज एटम्स, इन में जेको ही वारो लफ़्ज़ आहे स्मॉलेस्ट पार्टिकल्स, इन जे करे असां इन वस्फ़ खे छॾे करे हेठि जेका वस्फ़ आहे उनखे खणूं था। छो हिन खे छॾूं था? छो त एटम्स आर नॉट स्मॉलेस्ट पार्टिकल्स। इहो तव्हां ॼाणो था त एटम नंढे में नंढा ज़रड़ा कोन्हनि के। एटम जेके आहिनि उहे पाण अञा ॿियनि नंढड़नि ज़रड़नि जा ठहियल आहिनि जिन खे असीं चवंदा आहियूं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन। इन जे करे हेठि वस्फ़ सही आहे त एटम्स आर द बेसिक यूनिट्स ऑफ मैटर। मादे जा बुनियादी ज़रड़ा जेके आहिनि उहे एटम आहिनि। हर मादो लिक्विड हुजे, सॉलिड हुजे, गैस हुजे, उहो एटमनि जो ठहियलु हूंदो आहे, जीअं भित सिरुनि जी ठहियलु हूंदी आहे। सो इहे वरी अंसर जी स्ट्रक्चर खे पिणु डिफाइन कंदा आहिनि। एटम जेको आहे उहो पाण नंढड़नि ज़रड़नि जो न्यूट्रॉन, प्रोटॉन ऐं इलेक्ट्रॉन जो ठहियलु हूंदो आहे। हे न्यूट्रॉन आहे, इन ते का बि चार्ज कोन्हे का, पार्ट ऑफ द न्यूक्लियस, न्यूक्लियस में अंदरि हूंदो आहे। ॿियो हूंदो आहे प्रोटॉन, हीउ प्रोटॉन आहे, पॉजिटिवली चार्ज पार्टिकल हूंदो आहे ऐं इहो बि पार्ट ऑफ द न्यूक्लियस आहे। न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन ॿई न्यूक्लियस में अंदरि हूंदा आहिनि, हिन ते चार्ज न हूंदी आहे, हिन ते चार्ज वाधू हूंदी आहे। इलेक्ट्रॉन नेगेटिवली चार्ज पार्टिकल सराउंड द न्यूक्लियस। ही इलेक्ट्रॉन आहिनि जेके न्यूक्लियस जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि पिया ऐं हिननि ते काटूअ जी चार्ज हूंदी आहे। हिननि टिनि ज़रड़नि जे क़िस्मनि जो असांजो जेको आहे सो एटम हिननि टिनि क़िस्मनि जे ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे। Now it's discovered that atom is composed of subatomic particles, for example proton, electron and neutron. हाणे असांखे इहा ख़बर पई आहे त एटम जेको आहे उहो पाण नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु आहे, मिसाल जे तौर ते प्रोटॉन, इलेक्ट्रॉन ऐं न्यूट्रॉन। ऐं मास नंबर, सो इहे जेके ॿई एटॉमिक नंबर ऐं मास नंबर आहे उहो न्यूट्रॉन ऐं प्रोटॉननि ते इन्हिसार कनि था। मिसाल जे तौर ते कंहिं बि मर्कज़ में मौजूदु जेतिरा प्रोटॉन हूंदा
ओतिरो हूंदो एटमी नंबर। हिन में प्रोटॉन आहिनि 3 त हिन जो एटमी नंबर हूंदो 3। एटॉमिक नंबर छा आहे? इज़ द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेजेंट इन द न्यूक्लियस ऑफ एनी एलिमेंट। कंहिं बि अंसर जे एटम जे मर्कज़ में मौजूदु प्रोटॉननि जी तइदाद खे असीं एटमी नंबर सॾूं था। इहो पीरियाडिक टेबल में जेकी बि एटम रखियल आहिनि बॉक्स में उन्हनि जे मथां हिकिड़ो नंढो अंगु लिखियलु हूंदो आहे ऐं ॿियो वॾो अंगु हूंदो आहे। जेको नंढो अंगु हूंदो आहे उहो एटमी नंबर खे शो कंदो आहे। मिसाल जे तौर ते कार्बन जे मथां लिखियलु हूंदो 6, हेठां लिखियलु हूंदो 12, त जेको नंढो अंगु आहे 6 उहो एटमी नंबर आहे, उनखे असीं सॾूं था एटॉमिक नंबर। कार्बन जो एटमी नंबर 6 इन लाइ आहे छो त हुन जे मर्कज़ में मौजूदु प्रोटॉन जेके आहिनि उहे 6 आहिनि। नाइट्रोजन जो एटमी नंबर 7 आहे छो त हुन जे मर्कज़ में प्रोटॉन जो तइदाद जेको आहे उहो 7 आहे। पर मास नंबर इज़ सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स प्रेजेंट इन द न्यूक्लियस ऑफ एनी एटम ऑफ एन एलिमेंट। कंहिं बि अंसर जे एटम जे मर्कज़ में मौजूदु न्यूट्रॉननि ऐं प्रोटॉननि जे जोड़ खे मास नंबर चइबो आहे। हाणे कार्बन उन जे मथां जेकॾहिं 6 लिखियलु आहे त हेठां लिखियलु हूंदो 12, यानी उन जो मास नंबर 12 आहे। उन में 6 थी विया प्रोटॉन त बाक़ी 6 उन में हूंदा आहिनि न्यूट्रॉन, तंहिंजे करे उन जो मास नंबर 12 आहे। हिन जो जेको मास नंबर आहे उहो थींदो 3 प्रोटॉन, उन में जोड़ कंदासीं ही वारा 4 न्यूट्रॉन, त हिन जो जेको आहे मास नंबर उहो थी वेंदो 7। हाणे हिन मास नंबर में असां इलेक्ट्रॉननि खे ॿधूं ई कोन था छो त इन्हनि जो मास जेको आहे नेग्लिजिबल हूंदो अथसि पर तमामु नंढड़ो हूंदो आहे। इन जे करे असां हिनखे पंहिंजो मास नंबर में काउंट कोन कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं सूफ़ ऐं नारंगियूं वठो था, न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन जो जेको वज़न आहे उहो पाण में बराबरि हूंदो आहे। इन जे करे असां था चऊं त पाव जो जेको आहे सो हिकिड़ो सूफ़ वरितोसीं ऐं पाव जी हिकिड़ी नारंगी वरितीसीं, यानी न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन। पर जेकॾहिं उन्हनि में हिकिड़ो पन गॾिजी आयो त उन जो वज़न जेको आहे उहो हिननि ॿिन्ही में शामिलु कोन थींदो, उहो नेग्लिजिबल हूंदो आहे। ईअं ई एटम में इलेक्ट्रॉन जो जेको मास आहे उहो मास नंबर में काउंट ई कोन थींदो आहे। मास नंबर जी बुनियाद ते फार्मूला ॾिनल आहिनि, उनखे असां इस्तेमालु कंदे वरी नंबर ऑफ न्यूट्रॉन्स उन मां कढी वठंदा आहियूं। मिसाल जे तौर ते हिन जो मास नंबर आहे 7 ऐं लिथियम आहे त उन जो लिथियम जो एटमी नंबर आहे 3। हाणे छा कंदासीं असां मास नंबर मां एटमी नंबर कट कंदासीं। मास नंबर आहे 7, एटमी नंबर आहे 3, त 7 मां 3 कट कंदासीं त असांखे जवाबु मिलियो 4, यानी हिन में 4 न्यूट्रॉन आहिनि। नंबर 2 आहे मॉलिक्यूल। A molecule is the smallest particle in a chemical element or compound. कंहिं बि मुरकब या कीमियाई अंसर में नंढे में नंढो जेको ज़रो थींदो आहे उहो मॉलिक्यूल थींदो आहे। That has the chemical properties of that element or compound, जंहिंमें उन मुरकब या अंसर जूं उहे समूरियूं कीमियाई ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। Molecules are made up of atoms. मॉलिक्यूल जेके आहिनि उहे एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि। That are held together by chemical bonds, जेके कीमियाई बांडनि जे ज़रिए पाण में वरी ॻंढियल हूंदा आहिनि छुगनि जी सूरत में। These bonds form as a result of the sharing or exchange of electrons among atoms. इहे बांड जेके आहिनि उहे एटमनि जे विच में इलेक्ट्रॉन ॾे वठि करण या शेयर करण जे नतीजे में ठहंदा आहिनि। Molecules are mono, di and polyatomic molecules. मॉलिक्यूल जेके आहिनि उहे मोनो, डाई या पॉलीएटॉमिक मॉलिक्यूलनि जी सूरत में थींदा आहिनि। हीअ वस्फ़ आहे जेका किताबनि असांजे 9 जे किताब में ॾिनल आहे। पाण हिनखे थोरो हिननि तस्वीरुनि जी मदद सां सम्झूं था। असुल में मॉलिक्यूल जेको आहे उहो कंहिं बि अंसर जो हिकिड़ो नंढड़ो ज़रड़ो थी सघे थो, इहा बि ॻाल्हि ठीकु आहे। कंहिं बि मुरकब जो नंढो ज़रड़ो थी सघे थो, इहा बि ॻाल्हि ठीकु आहे। यानी मॉलिक्यूल कंहिं बि अंसर या मुरकब जो नंढो ज़रो हूंदो आहे जंहिंमें उन ई कंपाउंड या उन ई एलिमेंट जूं ई ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते पाणीअ जो हिकु ज़रो नंढे में नंढो मॉलिक्यूल, त उन में उहे सभु ख़ासियतूं हूंदियूं जेके पाणीअ जूं हूंदियूं आहिनि। या जीअं ऑक्सीजन जो पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो ज़रो, उन में उहे ख़ासियतूं हूंदियूं जेके ऑक्सीजन एलिमेंट जूं हूंदियूं आहिनि। सो ॿी ॻाल्हि इहा हुई त मॉलिक्यूल्स आर मेड अप ऑफ एटम्स दैट आर हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड्स। मॉलिक्यूल एटमनि जा ठहियल हूंदा आहिनि जेके एटम पाण में कीमियाई बांडनि जे ज़रिए ॻंढियल हूंदा आहिनि। इहा बि सही ॻाल्हि आहे। मिसाल जे तौर ते ॿ ॾिसो एटम आहिनि जन पाण में इलेक्ट्रॉन शेयर कयो आहे ऐं उन जे करे पाण में एटम बांड जे ज़रिए हिननि इलेक्ट्रॉन मिलण जे करे पाण में ॻंढिजी बीठा आहिनि। हिनखे असां मॉलिक्यूल चऊं था। These bonds form as a result of the sharing or exchange of electrons. हाणे इहे जेके बांड आहिनि इहे चवे थो त इलेक्ट्रॉननि जे शेयर करण या एक्सचेंज करण जे करे ठहंदा आहिनि। हाणे बांड त ठहंदा आहिनि पर एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स जे करे
एटम जॾहिं इलेक्ट्रॉन एक्सचेंज कंदा आहिनि त पोइ तव्हांजो जेको ज़रो ठहंदो आहे उनखे मालिक्यूल असां कोन था चऊं, उनखे तव्हां आयोनिक कंपाउंड या उनखे यूनिट चई सघो था, उनखे मालिक्यूल न चइजो। शेयरिंग जे करे जेको असांजो इलेक्ट्रॉन शेयर थियनि था उन्हनि जे करे मालिक्यूल ठहंदो आहे, पर एक्सचेंज जे करे कोन ठहंदो आहे। छो त ॾिसो हेॾां ही असांखे हिकिड़े पासे खां आयोनिक कंपाउंड ॾेखारियल आहे जेको लिथियम क्लोराइड जो आहे। हाणे हिन में हेॾां ही क्लोरीन आहे साई कलर वारी ऐं ही लिथियम आहे। हिन में ॾिसो त को बि अहिड़ो ज़रड़ो कोन्हे को जिन खे ॿिनि में पाण में हीअं असां लिथियम खे ऐं क्लोरीन खे हितां कढी सघूं, नथा कढी सघूं, छो त इहे क्रिस्टल जी सूरत में पाण में ॻंढियल आहिनि, ॼण त ॼार हुजे। सो ॼार जो जेकॾहिं हिकिड़ो घर उतां कढिबो कैंचीअ सां त ॼार जा ॿिया घर बि जेके आहिनि उहे डिस्टर्ब थी वेंदा, उहे बि उतां जेके आहिनि सो नाकारा थी वेंदा। पर जेको ही आहे असांजो आयोनिक कंपाउंड जेको एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जे करे थो ठहे। पर जेको कोवेलेंट कंपाउंड आहे जेको शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जे करे थो ठहे, इन जे ज़रिए असां मालिक्यूल छो था चऊं, इन जे करे था चऊं त इहो इन मां ज़रड़ो हिकिड़ो मालिक्यूल हिन कोवेलेंट कंपाउंड मां कढी सघिजे थो। मिसाल जे तौर ते वाटर आहे H2O, H2AO, हे ॿिए बि मालिक्यूल सां ॻंढियल आहे, टे सां चौथे सां, पर असां हिनखे जीअं ई हीट कंदासीं त हे वारो हिकिड़ो मालिक्यूल H2 ऐं O अलॻि थी सघे थो, ॿियो पाणी उते पंहिंजी सूरत में मौजूदु हूंदो। तंहिंजे करे हिन जो हिकिड़ो ज़रड़ो ॿाहिरि कढंदासीं त हुन जूं ख़ासियतूं हिन समूरे ॿिए मुरकब जहिड़ियूं ई हूंदियूं, पर हिन में ईअं कोन थींदो आयोनिक कंपाउंड में, जंहिंमें एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन थींदी आहे। सो असां हिन जी मालिक्यूल जी सही वस्प कीअं कयूं, हीअं कंदासीं त a molecule is the smallest particle of a chemical element or covalent compound। मालिक्यूल जेको आहे उहो नंढे में नंढो ज़रो आहे कंहिं बि कीमियाई अंसर जो या कोवेलेंट कंपाउंड जो। ही बि ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त मालिक्यूल इज़ ऑलवेज एंड ओनली कंपोज्ड ऑफ नोबल गैस एलिमेंट्स आर नॉन मेटल एलिमेंट्स। मालिक्यूल जेको बि हुजे, हिकु एटमी हुजे, ॿ एटमी हुजे, टे एटमी हुजे, उहो सदाईं ठहियलु हूंदो या त नोबल गैस जो या वरी गैर धातुनि अंसरनि जो। मिसाल जे तौर ते ॾिसो ही आहे असांजो हाइड्रोजन जो मालिक्यूल, हाइड्रोजन ऐं हाइड्रोजन पाण में मिलियल आहे, नाइट्रोजन नाइट्रोजन पाण में, ऑक्सीजन जो मालिक्यूल, फ्लोरीन जो, क्लोरीन जो, ब्रोमीन जो, आयोडीन जो। हाणे हे सभु अंसर नॉन मेटल आहिनि, इहे पाण में ई मिली करे हिकु मालिक्यूल हाइड्रोजन जो हेॾां एटम ऐं ॿियो हेॾां पाण में मिली करे हिननि मालिक्यूल ठाहियो आहे। फ्लोरीन फ्लोरीन पाण में, क्लोरीन क्लोरीन पाण में मालिक्यूल हिकिड़ो ठाहींदा, ही सभु नॉन मेटल आहिनि। ईअं ई वरी ॾिसो त फास्फोरस आहे, उन जा 4 एटम पाण में मिली करे उन्हनि हिकिड़ो मालिक्यूल ठाहियो आहे, पोली एटामिक मालिक्यूल आहे, 4 एटम आहिनि। हे आहे डाई एटामिक मालिक्यूल, ॿिए एटमी मालिक्यूल। ऐं ईअं वरी सल्फर आहे, उन जा वरी 8 एटम पाण में मिली करे हिकिड़ो मालिक्यूल ठाहींदा आहिनि, इहो बि आहे पोली एटामिक मालिक्यूल। सो हाइड्रोजन या वरी ही जेके ॾेखारियल आहिनि इहे नॉन मेटल जेके आहिनि उहे ठाहींदा आहिनि मालिक्यूल, या वरी हितां वारियूं जेके नोबल गैसूं आहिनि उहे ठाहींदियूं आहिनि मालिक्यूल। जेकॾहिं कंहिं बि फार्मूला में मेटल अची वियो त उनखे तव्हां मालिक्यूल छॾे ई नथा सघो। हेॾां ही पाणी जो मालिक्यूल आहे HHO, इहो पिणु हिकिड़ो मालिक्यूल आहे, छो त हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ॿई जेके नॉन मेटल आहिनि। कार्बन ऐं हाइड्रोजन, 4 हाइड्रोजन हिकिड़ी कार्बन मिलियूं पाण में, इन्हनि बि हिकिड़ो मालिक्यूल ठाहियो मीथेन जो। इनखे मालिक्यूल छो था चऊं, छो त हाइड्रोजन बि नॉन मेटल आहे, कार्बन बि नॉन मेटल आहे। हाणे हिकिड़ा थींदा आहिनि मालिक्यूलनि जा क़िस्म जेके आहिनि उहे, हिकिड़ो बुनियादी ही आहे त उन्हनि खे तव्हां होमो एटामिक मालिक्यूल सॼो, ऑल एटम्स आर ऑफ द सेम एलिमेंट। जेकॾहिं साॻे ई अंसर जा एटम पाण में मिली ऐं हिकिड़ो मालिक्यूल था ठाहिनि त उनखे चइबो होमो एटामिक मालिक्यूल। अहिड़ो मालिक्यूल जेको साॻियनि एटमनि जो ठहियलु हुजे, क्लोरीन क्लोरीन पाण में मिलिया मालिक्यूल ठहियो होमो एटामिक मालिक्यूल, फास्फोरस 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 फास्फोरस, 4 एटम साॻा ई गॾिजी करे उन्हनि मालिक्यूल ठाहियो, हे बि होमो एटामिक मालिक्यूल आहे। ईअं हे सल्फर जा एटम आहिनि, इहो बि होमो एटामिक मालिक्यूल आहे। हम जिन्स मालिक्यूल वरी आहे हेट्रो एटामिक मालिक्यूल, हेट्रो माना गैर जिन्स मालिक्यूल। हाणे हिन में छा थींदो, मुख़्तलिफ़ एटम मिली करे हिकिड़ो मालिक्यूल ठाहींदा, हेॾो हाइड्रोजन जो एटम आहे, हेॾो क्लोरीन जो एटम आहे, इहे ॿई पाण में मिलिया त हे मालिक्यूल त ठहियो, छो त ॿई गैर धातु आहिनि। पर हेट्रो एटामिक मालिक्यूल आहे, जेके एटम आहिनि उहे
ॿियनि आंसरनि जा आहिनि। ईअं पाणी बि हेट्रोएटॉमिक मालिक्यूल आहे ऐं मीथेन बि हेट्रोएटॉमिक मालिक्यूल आहे। ॿी जेका क्लासिफिकेशन आहे मॉलिक्यूल्स जी, उहा असां एटमनि जे नंबर जे बुनियाद ते कंदा आहियूं। मोनो एटॉमिक मालिक्यूल यानी अहिड़ो मालिक्यूल जेको हिक ई एटम जो ठहियलु हुजे। जेके बि नोबल गैसूं आहिनि उन्हनि जो मालिक्यूल मोनो एटॉमिक हूंदो आहे। हेलियम मोनो एटॉमिक मालिक्यूल, आर्गान मोनो एटॉमिक मालिक्यूल, क्रिप्टॉन, जीनान ऐं रेडान, हे सभु नोबल गैसूं आहिनि। मोनो एटॉमिक मालिक्यूल हिकु ई एटम आहे। पर डाई एटॉमिक मालिक्यूल, ॿिए एटमी मालिक्यूल जेके गैर धातु आहिनि, मिसाल जे तौर ते नाइट्रोजन, ऑक्सीजन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन ऐं हाइड्रोजन आहे, इहे पाण में मिली करे ऐं वरी ठाहींदा आहिनि डाई एटॉमिक मालिक्यूल, ॿिए एटमी मालिक्यूल जंहिंमें सिर्फ़ु 2 एटम हुजनि। टीं जेको क़िस्म आहे उहो आहे पॉली एटॉमिक मालिक्यूल। उन में ओज़ोन अची वियो O3, उन में फास्फोरस अची वियो P4, उन में सल्फर अची वियो S8, उन में मीथेन अची वियो CH4, 5 एटम आहिनि, पॉली एटॉमिक मालिक्यूल चवंदासीं। पाणी अची वियो, इन में बि 3 आहिनि, इनखे बि असां पॉली एटॉमिक मालिक्यूल चवंदासीं। सो हिते असांजो जेको लेक्चर ख़तमु थिए थो, वरी हाज़ुर थींदासीं सिंध ऑनलाइन स्कूल ते नए लेक्चर सां गॾु।